नमस्ते, तव्हांजो स्वागत आहे पंहिंजे चैनल हिंदू सिंधी किचन में। अॼु असां ठाहींदासीं खीरणी सभिनी सिंधियुनि जी पसंदि। हलो त कीअं तयारु कयूं। खीरणी तयारु करण जे लाइ असांखे सयूं खपंदियूं आहिनि। उन में खीर, ड्राई फ्रूट, खंडु, पाणी, इहो असांखे सयूं खीरणी तयारु करण लाइ खपंदियूं आहिनि। सयूं मार्केट में मिलंदियूं आहिनि, तव्हांखे कंहिं बि कंपनीअ जी तव्हां वठी सघो था। असां खीरणी तयारु कंदासीं। तव्हां ॾिसो, इन में असांखे इन शयुनि जी ज़रूरत पवंदी आहे खीरणी तयारु करण लाइ। हे सयूं आहिनि, असां हिन में खीरणी तयारु करण लाइ विझंदासीं। असां अधु सयूं विधियूं आहिनि खीरणी तयारु करण जे लाइ। सिपरीअ में असां 2 स्पून असां गिहु विझंदासीं। गिहु असांजो गरम थी वञे त पोइ असां हिन में सयूं विझंदासीं। असांजो गिहु गरम थी चुको आहे। असां हिन सयुनि खे भुञंदासीं जेसि ताईं असांजो कलर ब्राउन थी वञे सयुनि जो। तव्हां ॾिसो असां सयूं कीअं भुञूं था। ईअं आहिस्ते आहिस्ते करे असां सयुनि खे भुञंदासीं जेसि ताईं असांजो सयुनि जो कलर ब्राउन थी वञे। असांजूं सयूं ॾिसो कीअं असां भुञूंसि था। असां हिन में 1 कप पाणी विझंदासीं सयुनि में, जीअं असांजी सयूं हल्कियूं ॻरी वञनि। पोइ असां हिन में खीर विझंदासीं। इहो पाणी असां खणाए छॾींदासीं। हाणे असां खीर विझूं था। खीर तव्हां पंहिंजी फैमिलीअ जे मुताबिक़ तव्हां खीरणी तयारु करे सघो था। हिन में खीर 1.5 किलो खीर विधो आहे ऐं 2 फोटा विधा आहिनि, ख़ुशबू थी वञे जीअं असांजी खीरणीअ में। हे असांजूं बादामियूं आहिनि, असां हिन खे बॉइल कयो आहे जीअं हिन जो छिलको लही वञे। असां हिन खे कटिंग कई आहे, ॾिसो असां कीअं कटिंग कई आहे। ड्राई फ्रूट, बादामियूं ऐं पिस्ता असां हिन खीरणीअ में विझंदासीं। खीरणीअ खे असां टहिकाईंदासीं जेसि ताईं असांजी खीरणी घाटी थी वञे, सुठे नमूने असांजी तयारु थी वञे। तव्हां ज़रूरु तयारु कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तमामु घणी मज़ेदार थींदी आहे। राति जे पहर में रोटीअ खां पोइ पीबी आहे, तमामु घणी मज़ेदार, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ट्राई कजो। खंडु तव्हां पंहिंजे मुताबिक़ तव्हां विझी सघो था। जेतिरी तव्हांखे मिठी वणंदी हुजे उन जे हिसाब सां तव्हां खंडु विझी सघो था। हिन में असां ड्राई फ्रूट जेको असां कटे रखियोसीं असां हिन में विधोसीं। ॾिसो असांजी खीरणी तयारु आहे, मज़ेदार, यमी। ज़रूरु तव्हां ट्राई कजो, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। हाणे पंहिंजी भेण खे इजाज़त ॾिजो। तव्हां ॿुधाइजो त तव्हांजी कीअं तयारु थी आहे। बाय।